कम्युनिस्ट तहरीक में का बि मतलब इएं हुनखे ब्लैंक न थियणु खपे। ॾाढो सुठो कयो आहे जो हिन वक़्त में हिकिड़ी चिंगारी उभारी आहे। तहरीक वॾी जानदार तहरीक हुई, उन जा ॿ शहीद हसन नासिर ऐं नाज़ीर अब्बासी। ये बहुत एक ज़रूरी किताब है। एक बहुत अहम टाइम था हमारी सियासी हिस्ट्री का। लोगों ने बड़ी कुर्बानियाँ दी हैं यहाँ इस मुल्क में जमहूरियत बनाने के लिए, तो ये किताब उस चीज़ का एक रिकॉर्ड है। अवामी आवाज़ अख़बार जी एग्जीक्यूटिव एडिटर हमीदा गांगरो जो आहे त नज़रियाती सोच हिकु सरमायो आहे जंहिंखे केरु चोराए नथो सघे। शहीद नज़ीर अब्बासी सिंध जो चीगवेरिया मगर तो पर संदसि क़ुर्बानीअ खे नज़रअंदाज कंदे पोइते रखियो वियो आहे। कराची आर्ट्स काउंसिल में दानिशवर असलम ख्वाजा जे तारीख़ी तनसीब जामसाकी कम्युनिस्ट साज़िश केस जे रुनुमाई तक़रीब कोठाई वई, जंहिंमें अदीबनि दानिशवरनि सहाफ़ियुनि ऐं खाबीदुर जे अॻवाननि समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे अवामी आवाज़ अख़बार जे एग्जीक्यूटिव एडिटर हमीदा गांगरो ख़िताब कंदे चयो त नज़रियाती सोच हिकु सरमायो आहे जंहिंखे केरु चोराए नथो सघे। जिन साथियुनि 45 वर जिदोजहद कई, अॼु बि संदनि सोच में इनकलाब जी उम्मीद मौजूद आहे। हुनजो चवणु हुयो त दरअसल ही केस शहीद नज़ीर अब्बासी जो केस आहे जेको हितां जो चीगवेरिया भगत हो, पर ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त संदसि क़ुर्बानीअ खे बि नज़रअंदाज करे पोइते रखियो वियो आहे। हमीदा गांगरो जो वधीक चवणो त कम्युनिस्ट तहरीक जी शहादत ऐं ॿियनि क़ुर्बानीनि खे लिकायो वियो आहे। किताब में शबीर शहर कमाल वासीअ जी क़ुर्बानी जो बि ज़िक्र हुजणु घुरिबो, पर लॻे थो त नज़ीर अब्बासी सां गॾु कम्युनिस्ट तहरीक बि शहीद थी वई। रूनमाई तक़रीब खे हारिस गुज़र किताब कंदे चयो त हिन किताब जो मुख्य किरदार जामसाकी ऐं संदसि साथी हीरोज़ आहिनि। केस में 1980 खां 1987 ताईं जे इनकलाबी ऐं जमहूरी कहाणियूं शामिल आहिनि। तक़रीब खे साफ़ी मज़हर अब्बास, रियाज़ शेख, डॉक्टर तौसीफ़ ऐं ॿियनि किताब कंदे चयो त हिन मुल्क में नॉन सिविलियन क़ुवतूं लिटरेचर खां डिॼनि थियूं। हिन किताब जामसाकी केस खे ज़िंदा कयो, जंहिंसां इनकलाबी तहरीक बि ज़िंदा थींदी। मां सम्झां थी त असलम ख्वाजा खे जेको आहे सो दाद आहे इन खे, ऐं ॾाढो सुठो कयो आहे जो हिन वक़्त में हिकिड़ी चिंगारी उभारी आहे। ऐं कम्युनिस्ट तहरीक में का बि मतलब इएं हुनखे ब्लैंक न थियणु खपे ऐं ख़ामोशी न करणु खपे। हिकिड़ी तहरीक वॾी जानदार तहरीक हुई, उन जा ॿ शहीद हसन नासिर ऐं नाज़ीर अब्बासी। ऐं अहिड़नि किरदारनि खे जेको आहे सो उजागर करण लाइ उन तहरीक जे तसलसल खे वक़्त ब वक़्तु जेको आहे यादि करणु खपे। ऐं अॼु जेको आहे असलम ख्वाजा साहब कुझु साथियुनि जे बयाननि खे कंपाइल करे ऐं उन केस खे उजागर करे जेको किताब आंदो आहे, इहो साराहण जोॻो आहे। ये बहुत एक ज़रूरी किताब है। एक बहुत अहम टाइम था हमारी सियासी हिस्ट्री का, जिसमें इनकलाबी पार्टी और जमहूरी तहरीक उनके दरमियान रिश्ता इस्टेब्लिश हो रहा था। लोगों ने बड़ी कुर्बानियाँ दी हैं यहाँ इस मुल्क में जमहूरियत बनाने के लिए, तो ये किताब उस चीज़ का एक रिकॉर्ड है। तो इस किताब को जो है वो लोग पढ़ें, इससे जो है वो फ़ायदा हासिल करें, इससे सीखें। आइंदा के लिए जो है वो हमारी सियासत बहुत अच्छी तरह समझ में आएगी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।